जेके माण्हू उहे सिंधी कलवाड़ो उन्हनि खे वॼाइण नथो अचे। पोइ तव्हांखे मां ॿुधायां थो, इहा असांजी सिंध जी हिकिड़ी स्पेशल शइ आहे ऐं असां सिंधी आहियूं। उन में मुख़्तलिफ़ तव्हांखे स्टाइल ॿुधाईंदुसि त सेरे में ढोलकी वॼंदी आहे, झूमर ऐं शादियुनि ख़ुशियुनि में, ऐं कलवाड़ो जेको असांजो असुलु आहे उहो कलवाड़ो कीअं थो वॼे उहो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि ऐं तव्हांजे ताड़ियुनि जो साथ ज़रूरी आहे।